अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 15 मई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दियाणियुनि जो हॉस्टल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। शागिर्दियाणियुनि जे मुतालबे ते हॉस्टल प्रोवेस्ट खे हटायो वियो। नेपाल में आलमी कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ सिंधियाणी तहरीक जी अॻवान एडवोकेट काइनात ॾाहिरी नेपाल रवानी। कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में मारई हॉस्टल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। बुनियादी सहूलतूं न हुजण ऐं मुसलसल मसइला हल न थियण ख़िलाफ़ शागिर्दियाणियूं हॉस्टल मां ॿाहिरि निकिरी आयूं। मुख्य गेट बंदि करे एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते शागिर्दियाणियुनि जो चवणु हो त हिते हॉस्टल प्रोवेस्ट नाहिद आराई हॉस्टल खे ज़ाती मिल्कियत सम्झी जागीर ठाहे वेठल आहे। पीअण जो पाणी बि बहितर नथो मिले। खाधे जी सहूलियत बि बहितरीन नाहे। नेट जी सहूलियत बि नथी ॾिनी वञे। हुननि चयो त शिकायत करण ते हॉस्टल प्रोवेस्ट ॾमरजी पई, जंहिं सबबु असां मजबूरन एहतिजाज कयो आहे। हुननि चयो त कमेटी जो इजलास मुनक़िद कयो वियो हो, जंहिं में घुराए असांखे हिरासत करण जी कोशिशि कई वई। असांजे वालिदैन खे पिणु फ़ोन ते धमकायो वियो, जंहिं बाद असां मजबूर थी एहतिजाजी धरणो हंयो आहे। शागिर्दियाणियुनि जे एहतिजाजी धरणे में क़ौमी कारकुन ऐं शागिर्द वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते यूनिवर्सिटी इंतिज़ामिया नोटिफिकेशन जारी कंदे हॉस्टल प्रोवेस्ट नाहिद आराई खे हटाए छॾियो। नारी जमहूरी मुहाज़ पारां सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दियाणियुनि खे जदोजहद ते सुर्ख़ सलाम पेश कंदे चयो वियो आहे त मारवी हॉस्टल में शागिर्दियाणियुनि खे पीअण जे साफ़ पाणी, मेज़ जे ख़राब खाधे ऐं हॉस्टल इंतिज़ामिया पारां हिरासत करण जा मसइला दरपेश हुआ, जंहिंजे ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते हर रोज़ शागिर्दियाणियुनि खे इंतिज़ामिया पारां परेशान कयो पियो वियो। शागिर्दियाणियुनि जदोजहद करे नाहिद आराई खे हटाए पंहिंजे लाइ हिफ़ाज़त जे तरफ़ हिकु क़दम वधायो आहे, जेका जदोजहद जारी रहणु घुरिजे। सिंधू दरिया ते नवनि केनालनि, कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबनि ऐं आलमी मालियाती साम्राजी इदारनि तरफ़ां टी दुनिया जे मुल्कनि खे कर्ज़ जे जार में फासाइण वारे ख़तरनाक मनसूबनि ते सिंधी अवाम जो मौक़िफ़ रखण लाइ सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻवान एडवोकेट काइनात ॾाहिरी नेपाल रवानी। नेपाल में आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदी कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबनि ख़िलाफ़ दुनिया सतह ते आवाज़ उथारण जो बि अज़म। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी ऐं मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार चयो त कैनाल मनसूबा सिंधी अवाम जा क़ातिल मनसूबा आहिनि। कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबनि ख़िलाफ़ समूरी दुनिया में तहरुक पैदा कयो वेंदो। साम्राज दुनिया खे पंहिंजे मनसूबनि वसीले ख़तमु करणु चाहे थो। कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबा आलमी साम्राज जी साज़िश जो हिसो आहिनि। हारियुनि खे पंहिंजी ज़मीन तां बेदख़ल करे कॉर्पोरेट कंपनियुनि खे ज़मीनूं ॾिनियूं वेंदियूं। हुननि चयो त आलमी साम्राजी मालियाती इदारनि पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि खे पंहिंजे कर्ज़नि जी बेरहम जार में फासाए छॾियो आहे। वर्ल्ड बैंक जी मुदाख़लत सबबि पाकिस्तान तरक़ी बदिरां बदहाली तरफ़ गामज़न आहे। आलमी साम्राजी इदारनि जे बेरहम इस्तेसाल ते मुल्क जी पार्लियामेंट ख़ामोश तमाशाई बणियलु आहे। सुप्रीम कोर्ट जे जजनि जा वात सिबियल आहिनि। हिकु अखर ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहिनि। हर आए ॾींहुं मुल्क कर्ज़नि जी धुॿण में फासी रहियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त ग्लोबल वार्मिंग, गर्मी, ॾुकार ऐं माहौलियाती तब्दीलियुनि जो मुक़ाबिलो करण लाइ वधीक वणकारी बदिरां हुक्मरान, सरदार ऐं वॾेरा सॼी सिंध में ॿेलनि, कचे रेवेन्यू, हाईवेज़ ऐं आपाशी जे ज़मीननि तां वण वढराए रहिया आहिनि।
सिंध जी आवाम मीडिया ऐं सिविल सोसाइटी खे शदीद मज़ाहिमत करणी पवंदी। पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध खे माल गनीमत बणाए लुटियो पियो वञे। ॿेला ज़राइत ख़तम थी वई त सिंध दोज़ख बणिजी वेंदी। वणनि जी वाढी रुॻो सिंध न पर सॼी दुनिया जो मामिलो आहे, जंहिं करे ख़तरनाक मौसमी तब्दीलियूं आहिनि। हुक्मराननि ऐं ताक़तवर माण्हुनि जी करप्शन जी बुख सॼी दुनिया खे दोज़ख बणाए छॾियो आहे। सिंध जे माण्हुनि खे ॿेलनि जी वाढी ख़िलाफ़ु उथणो पवंदो। वणकारी करणु घुरिजे। पाणी खोट जे करे वॾी ज़रई तबाही थी आहे। फसल कोन था थियनि। आबाद ज़मीनूं बंजर ऐं भड़भांग थी वियूं आहिनि। ग्रीन पाकिस्तान दरअसल सिंध खे बंजर बणाइण जो मनसूबो आहे। 6 कैनाल सिंध खे तबाह करे छॾींदा। कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जूं ज़मीनूं विकिरो करे निढियूं निढियूं रियासतूं ठाहियूं वेंदियूं। उन करे सिंध दुश्मन मनसूबा ख़तमु कया वञनि। जेसिताईं सिंध दुश्मन कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जो मनसूबो रद्द न कयो वेंदो, उन वक़्त ताईं जदोजहद जारी रहंदी। 16 मई ते कोटड़ी, 18 मई ते गोलाड़ची ऐं 23 मई ते मोरो में कैनालनि ऐं ज़मीननि जे सौदे ख़िलाफ़ रैलियूं कढियूं वेंदियूं। जॾहिं त ॿिए पासे रैलियुनि जी दावत लाइ दावतूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। क़ौमी अवामी तहरीक ज़िले जामशोरे पारां 16 मई ते कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू ते कैनालनि ख़िलाफ़ कोटड़ी साइट, बबर स्टाफ खां मैन बहार चौक ताईं निकिरंदड़ एहतिजाजी रैली में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि खे दावतूं ॾिनियूं वियूं। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां पिणु 18 मई ते हैदराबाद में एहतिजाजी मार्च कयो वेंदो। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीननि ते कब्ज़े, जबरी गुमशुदगियुनि ऐं कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वेंदी, जंहिंमें शिरकत लाइ सियासी समाजी अॻुवाननि खे दावतूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह जे वाइस चांसलर मदद शाह ऐं इंतिज़ामिया यूनिवर्सिटी जे शागिर्दनि हनान अब्बासी, यासिर शर, फराज़ बिरोही ऐं मोहसिन गबोर समेत केतिरनि ई शागिर्दनि ते पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण ऐं कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद करण ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कराए छॾिया आहिनि, जेके जेल में क़ैद आहिनि। जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी जे मरकज़ी डिप्टी ऑर्गेनाइज़र सरफराज़ मेमण, जसकम अॻवान डॉक्टर अल्लाह रखियो कलहड़ो, अली रज़ा ख़ासकैली, मुनीर अबड़ो, जसाफ़ सबू अॻवाननि, शान गबोल, वाहिद सहते ऐं ॿिनि जी अॻवानी में नवाबशाह में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त फोर्सिस जी मुदाख़लत इदारे में बंदि कई वञे। मदद शाह बग़ैर मेरिट जे नाअहल माण्हुनि खे अहम पोस्टनि ते ग़ैर क़ानूनी तौरु विहारे छॾियो आहे, जिन खे जल्द खां जल्द हटायो वञे। इंतिज़ामिया मुकमिल नाअहल आहे ऐं मसइला हल करण बजाए शागिर्द दुश्मन किरदारु अदा करे रही आहे। फ़ौरी तौरु शागिर्दनि मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। शागिर्दनि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। ॾोहारियुनि सिंध में सिंध जे असलोकनि रहवासियुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो। वापारी तबिको ग़ैर महफ़ूज़ बणिजी वियो। पीर जो ॻोठ जे हिंदू मोहल्ले में दीवान बिरादरी जे सेठ राजामल जे घर में नामालूम हथियारबंदनि दाख़िल थी फुरलूट कई। 15 तोला सोन ऐं रोक रक़म फुर कई वई। वाक़े ख़िलाफ़ शहरियुनि शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त ॿुधायो वियो त 22 तोला सोन, 40 लख रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर कयो वियो आहे। सेठ राजामल जे घर मां 2 करोड़ जे लॻभॻि जो धाड़ो हयो वियो आहे। शहरियुनि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म ऐं ज़ेवर वापसि ॾियारिया वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी तारीख़ खे वधायो वेंदो। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में ख़बरुनि जो सिलसिलो जारी रहंदो। हिते पेश कंदासीं UNPO पारां कोठायल कॉन्फ्रेंस ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी उन में शिरकत बाबति ख़ुसूसी रिपोर्ट। सिंध जे हक़नि जी हासिलात वारी जदोजहद जी जेकॾहिं मौजूदा दौर में ॻाल्हि कजे थी ऐं परॾेह में थींदड़ सिंध जे हक़नि जी हासिलात वारियूं सरगर्मियूं जॾहिं बि नज़र में रखजनि थियूं, तॾहिं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो नालो ज़हन में ज़रूरु अचे थो।
सिंध धरती ते थींदड़ नाहक खून वारा वाक़िया हुजनि या वरी जबरी गुमशुदगियुनि वारो मामिलो हुजे या वरी कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध ज़मीननि जी वलार वारो मनसूबो हुजे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस आलमी फोरमनि ते सदाईं पे सिंध जो आवाज़ उथारियो आहे। दुनिया जे बेआवाज़ क़ौमनि इंसानी हक़नि जे अलमबरदारनि पॉलिसी साज़नि ऐं इल्मी हल्कनि जी हिकु वॾी गॾिजाणी UNPO जे क़ौमनि जे हक़ ख़ुद इरादियत ते नए सिरे वीचार कॉन्फ्रेंस 9 खां 11 मई ताईं पुर्तगाल जे ख़ूबसूरत ॿेट में थी गुज़री। कॉन्फ्रेंस में न सिर्फ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस भरपूर नमूने सां शिरकत कई पर सिंध जो केस पिणु पेश कयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे पिणु हिकु जामे पुरजोश तक़रीर कई। हुन पंहिंजे ख़िताब में रियासती ज़ुल्मनि वसीलनि जे कब्ज़नि सक़ाफ़ती सुञाणप जी मटासटा ऐं सियासी हक़नि जे इनकार ख़िलाफ़ सिंधी क़ौम जी पुरमन मज़ाहिमत खे उजागर कयो। कॉन्फ्रेंस जो इफ़्तिताह UNPO जी मौजूदा सदर ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अॻूणी चेयरपर्सन डॉक्टर रुबीना पारां जज़्बाती ऐं पुरसर तक़रीर सां कयो वियो। डॉक्टर रुबीना चयो त हक़ ख़ुद इरादियत का तकरारी घुर्ज नाहे पर उहा आलमी अमन ऐं इंसाफ़ जो रस्तो आहे। हुन इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो त आलमी बिरादरी उन्हनि क़ौमनि जी ॻाल्हि ॿुधे जिन खे अञा ताईं पंहिंजा हक़ हासिल नाहिनि थी सघिया। सिंध जी नई नस्ल जी नुमाइंदगी कंदे नौजवान अॻवान फरहान काग़ज़ी बि कॉन्फ्रेंस जी हिकु अहम निशस्त हलाई। हुन निशस्त में हुन इस्तेमारी क़ुवतनि जे नवनि रूपनि जदीद टेक्नोलॉजी ज़रिए जारी सियासी जारियत ऐं आलमी सियासी हिकमत अमलियुनि जे असरनि बाबति वीचार वंडिया। संदसि गुफ़्तगू वाज़ह करे छॾियो त सिंध जी नई नस्ल बि पंहिंजे क़ौमी हक़नि जी सुञाणप सां ॼाण शऊर ऐं नवनि तरीक़नि सां सलाड़ियल आहे। जॾहिं त कॉन्फ्रेंस दौरान वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे सिंध जी सियासी मुआशी हक़नि तारीख़ी तशख़ुस वसीलनि जी फुरलुट ज़मीननि जी गैर क़ानूनी वालार ऐं रियासती जबर जे ख़िलाफ़ सॻारनि दलीलनि ऐं अंगनि अखरनि ते ॿधल बावकार अंदाज़ में सिंध जो केस पेश कयो। पंहिंजे ख़िताब में डॉक्टर लखू लुहाणे चयो त सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन सिंध पंहिंजी सक़ाफ़त वसीलनि ऐं ख़ुदि इरादियत जे हवाले सां मुकमिल सुञाणप रखे थो ऐं अॼु बि सिंधी अवाम पंहिंजे हक़नि लाइ पुरअमन ऐं जमहूरी जदोजहद जारी रखियो वेठी आहे। हुन जे ख़िताब न रुॻो सिंध जी सूरतहाल खे आलमी बिरादरी साम्हूं आंदो पर ॿियनि गैर नुमाइंदा क़ौमनि लाइ बि हिमत जो सरचश्मो बणियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस UNPO जी कॉन्फ्रेंस में न सिर्फ़ इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई पर हुन सिंध जो केस भरपूर नमूने सां पेश कयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी मौजूदगी सिर्फ़ हिकु सिफ़ारती सरगर्मी न हुई पर उहा आलमी सियासी मंज़रनामे ते सिंधी क़ौम जी सुञाणप ऐं हक़नि जी झलक बि हुई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो हीअ क़दम यकीनन सिंध जी हक़ ख़ुद इरादियत वारी तहरीक लाइ हिकु नओं उत्साह बणिजंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं UNPO पारां कोठायल अहम कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी शिरकत बाबति अहम रिपोर्ट। ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। जीअं सिंध क़ौमपरस्त पार्टीअ जे मरकज़ी नायब सदर कामरेड दोदे देशी चयो आहे त कैनालनि ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि जो रेफरेंडम अची चुको आहे। ज़मीननि जी वापसी लाइ बि कैनालनि जहिड़ी तहरीक हलाई वेंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त 22 मई ते जसकब पारां बदमनी ख़िलाफ़ एहतजाज करण सां गॾु बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई खे हैदर चौक ते गुलनि जी भेटा पेश कई वेंदी। हुन चयो त तकरारी कैनालनि कारपोरेट फार्मिंग ज़रई ज़मीनूं विकिरो करण ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। उन मौक़े ते कामरेड जब्बार भट्टी, शबीर कोलाची, यासीन सिंधी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सिंध सागर पार्टी पारां सिंध जे सुरमे वज़ीर अज़म शहीद अलाबख्श सुमरे जी वरसी मल्हाई वई।
शहीद अलाबख्श सुमरे जी मज़ार ते गुलनि जी वरखा करे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। शिकारपुर शहर जे पंजपीर कब्रिस्तान में शहीद अलाबख्श सुमरे जी मज़ार ते सिंध सागर पार्टी जे मरकज़ी अॻवान सदर मंसूर जखड़, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, अल्ताफ़ हुसैन सिंधी, मसरूर अबड़ो, मुहकमुद्दीन खोसो, असलम लांघा, डॉक्टर शरीफ शाद, अनवर सुमरो, नसरुल्ला नाज़, मक़सूद अहमद खोसो, रोशन शेख, सोभारो सदायो, सलाम उजण ऐं ॿियनि हाज़िरी भरे गुल वरखा कई। उन खां पोइ ज़िले कन्वेंशन में ज़िले शिकारपुर लाइ सदर मुहकमुद्दीन खोसो, नायब सदर उबैदुल्ला बपड़, सेक्रेटरी सारंग शेख, जॉइंट सेक्रेटरी हाशिम चौहान, फिनांस सेक्रेटरी किफ़ायत सिंधी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी अनवर सुमरो चूंडिया विया। वरसी तक़रीब बुढ़ल फ़क़ीर लाइब्रेरी में मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ कई। तक़रीब में सिंध जी हाणोकी सूरतहाल ऐं असां जूं ज़िम्मेवारियूं जे मौज़ू ते सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़, पार्टी जे मरकज़ी उहिदेदारनि ऐं ॿियनि मुक़ररनि ऐं मकाले निगारनि पंहिंजा वीचार वंडिया। सिंध सागर पार्टीअ जे अॻवान मंसूर जखड़, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, मीडिया सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन सिंधी, मसरूर अबड़ो, निसार खोसो, ममताज़ मंकी, गोहर सिंधी, अनवर सुमरो, बरकत अंसारी ऐं रोशन शेख मकाला पढ़िया। उन मौक़े ते ग़ुलाम मोहम्मद गाज़ी पंहिंजी क़ौमी शाइरी पिणु पेश कई। मुक़ररनि शहीद अलाबख्श जी शख़्सियत, फ़िक्र ऐं अदा कयल सियासी किरदार बाबति पंहिंजा वीचार वंडिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त शहीद अलाबख्श सुमरो सिंध जो मुदबर सियासतदान हो। संदसि ज़ाती ऐं क़ौमी ज़िंदगी सिंध ऐं दुनिया जे मज़लूम क़ौमनि लाइ नादर नमूनो आहे। हुन सिंधी क़ौम जे मिसाली अॻवान वारो किरदारु अदा कयो। संदसि वरितल वाट ऐं ॾसियल राह ते सिंध जे क़ौमी मसइलनि खे मुस्तक़िल तौरु हल करे सघिजे थो। सिंध जे वज़ीर अज़म तौरु शहीद अलाबख्श एशिया जे अज़ीम इनक़लाबी अॻवान उबैदुल्ला सिंधी खे न सिर्फ़ु वापसि वतन वरायो, पर कराची स्टेशन ते संदसि इस्तक़बाल पिणु कयो। शहीद अलाबख्श जी शहादत सिंध जी तारीख़ जो वॾो सान्हो आहे। खेसि शहीद करे सिंधी क़ौम खे ग़ुलाम बणायो वियो। सिंधी क़ौम जी क़ौमी ग़ुलामी जो तसलसल जारी आहे। सिंध सागर पार्टी उन क़ौमी ग़ुलामी ऐं मुआशी फुलुट जे ख़ात्मे लाइ पाण पतोड़े रही आहे। बबरलो वारे सिंध जी क़ौमी हलचल जी लहर खे मुतहद, मुनज़म, मुतहरिक, मरबूत, मज़बूत ऐं मुसलसल करणु असां क़ौमी कारकुननि जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। वरसी तक़रीब में सिंध जे मुस्तक़िल क़ौमी इतिहाद जे क़याम लाइ ज़ोर भरियो वियो। उन सिलसिले में सिंध सागर पार्टी मुस्तक़बिल क़रीब में तारीख़ी किरदारु अदा कंदी। तक़रीब में सिंध जे ज़मीननि जी वालार ऐं सिंधू दरिया ते धाड़े जी मज़मत कई वई। राणीपुर जी सरकारी अस्पताल में क़ाइमु बेनज़ीर नशोनुमा सेंटर ते मुक़ररु अमले ख़िलाफ़ औरतनि ऐं मर्दनि दाहूं कयूं। औरतनि इल्ज़ाम हयो त सेंटर ते तज़रील रोज़ जो मामूल बणियलु आहे। सेंटर ते मुक़ररु अमलो पंहिंजे एजेंटनि मार्फत ग़रीब ऐं बेपहुच औरतनि खां सरेआम रिश्वत वठे थो। पिथोरे भरिसां सईदकी शाख़ जे आबादकारनि ऐं ॻोठाणनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। सईदकी शाख़ जा आबादकार ऐं ॻोठाणा 4 महीननि खां पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ 3 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आबादकारनि मोहम्मद सिद्दीक़, उमरुद्दीन नोहड़ी, असगर पहोड़, अशरफ, मीर मोहम्मद पहोड़, अनवर चौधरी, सोबत ख़ान शर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त इरीगेशन अमलदारनि, डायरेक्टर अशफाक अहमद मेमण, SDO ज़हीर मेमण ऐं ॿियनि वाटर कोरस टोड़े पैसनि एवज़ पाणी विकिरो करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। असां पाणी लाइ तड़पी रहिया आहियूं, पर गुज़िरियल 4 महीननि खां पाणी नाहे पहुतो। सख़्त गर्मी में पहिरें पंध मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी पीअण लाइ पाणी भरे अचूं था। असांजा मासूम ॿार परेशानियुनि जो शिकार आहिनि।
हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पीअण जे पाणी लाइ क़दम खयां वञनि ऐं असांखे असांजे हिसे जो पाणी ॾियारियो वञे। लाड़काणे में दी यूनिवर्सिटी ऑफ लाड़काना सिटी कैंपस जे शागिर्दनि तरफ़ां सप्ली इम्तिहान जी फ़ीस में वाध ऐं सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी राजा खान लाशारी, वकास मीरजत, मुदस्सर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त फ़ीस में ॻाटे टोड़ इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंजे करे मिसकीन शागिर्द परेशानी में मुब्तला आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते फ़ीस में वाध वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं शागिर्दनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कामरेड सूमरे भील जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। हिकु हफ़्तो अॻु नवकोट में गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयल सूमरे भील जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सुजाग काउंसिल पारां काल्ह बि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। अमरकोट में रायचंद भील, लालचंद भील, एजाज सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण बजाए उन्हनि जी सहूलियतकार बणियलु आहे। कामरेड सूमरे भील खे बेगुनाह क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। SSP थरपारकर वाक़े जो फ़ौरन नोटिस वठे ऐं ज़िम्मेवार क़ातिलनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए। ॿी सूरत में हीअ असांजो एहतिजाज सिंध लेवल ताईं वधायो वेंदो। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो आहे त सिंधू दरिया मां निकिरंदड़ कैनालनि ते कमु जारी आहे, जॾहिं त सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग वसीले विकिरो कयूं पियूं वञनि। असीं वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत जे अहिड़े कुदे अमल ते ख़ामोश न वेंदासीं। एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी ऐं सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियनि ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। झंपीर जे ॻोठ अली मोहम्मद सूमरो जी बिजली 10 ॾींहंनि खां बंदि आहे। 10 ॾींहंनि खां बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ ॻोठ अली मोहम्मद सूमरो जे रहवासियुनि लियाकत सूमरे जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त हिस्को अमले रिश्वत न ॾियण तां ॻोठ जी बिजली बंदि करे छॾी आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ॻोठ जी बिजली बहाल कई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था सिलसिलो मसला मुंहिंजे शहर जा। मेहड़ तालुके में वधी वियल बदअमनी जे हवाले सां अब्दुल सत्तार मीराणी लिखे थो। मेहड़ तालुको ॾोहारियुनि हवाले आहे। पुलिस निंड सुतल आहे ऐं सियासी पंडितनि जी चापलूसी में पूरी आहे। अक्सर थाणनि तां पुलिस नफ़री वीज़ा ते वियल आहे। तालुके अंदरि फुर जूं ऐं चोरी जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। फ़रीदाबाद शहर में बेस्क हेल्थ यूनिट फ़रीदाबाद जे इंचार्ज डॉक्टर दीदार अब्बासी जे घर में 6 नामालूम हथियारबंदनि दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए 15 लख जी मालियत जा सोना ज़ेवर, 3 लख रुपया रोक रक़म ऐं 8 खां वधीक क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। डॉक्टर जी अस्पताल ते वेठल साफ़ी लतीफ़ बिरोही जी मोटरसाइकिल पिणु काहे विया, जॾहिं त अस्पताल में मौजूदु माण्हुनि खे यरगमाल बणाए वियो ऐं लूट पिणु कई वई। अहिड़ा केतिराई वाक़िया तालुके अंदरि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोज़ को न को वाक़ियो थिए थो, पर पुलिस कार्रवाई करण लाइ तयार ई न आहे। अञा ताईं ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे, जंहिंजे करे मेहड़ तालुके जा रहवासी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जोही खां FP बंद रोड आख़िर कॾहिं मुकमिल थींदो जे उनवान हेठि पंहिंजी रिपोर्ट में मंठार शाहाणी काछे मंझां लिखे थो। FP बचाबंद खां जोही रोड काछे जे चइनि यूनियन काउंसिलनि सावड़ो, छिने, टंडो रहीम ख़ान, शाह हसन जी हज़ारें आबादी रखंदड़ ॻोठनि
जे मारवाड़नि खे तालके हेडक्वार्टर जो ई सां मिलाईंदड़ वाहिद रोड आहे जेको हिन वक़्तु सुस्त रफ़्तारी सां ऐं नाक़स मटेरियल सां ठही रहियो आहे। रोड ते पथर विछायो वियो आहे, मोरियूं न ठाहियूं वियूं आहिनि, जंहिं सबबु सावण जे बरसातुनि में रोड टुटण जा पका इम्कान आहिनि। जॾहिं त रोड सुस्त रफ़्तारी सां ठहिण ऐं रोड ते पथर विछायल हुअण सबबु काछ जा मिसकिन मारवड़ा जो ई वेंदे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा रहनि था। रोड ते पथर विछायल हुजण सबबु मिंटनि जो सफ़र कलाकनि में तइ थी रहियो आहे ऐं पथर हुजण जे करे मोटर साइकिल पंचर थियण ऐं हादसा थियण मैमूल बणिजी विया आहिनि। रहवासियुनि, आला इख़्तियारियुनि ऐं MNA MPA खे ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त छिने जो ई रोड जो सुस्त रफ़्तारी सां हलंदड़ कम जो नोटिस वठी सावण जे बरसातुनि खां अॻु रोड जो कमु मुकमिल कराए काछे वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। नवां जतोई शहर में सफ़ाई न थियण वारे मामले ते अलाबख्श खोसो लिखे थो। नवां जतोई शहर जेको अटकल 10 खां 15,000 आबादी रखंदड़ शहर आहे, शानदार माज़ी रखंदड़ ही शहर हाणे गंदगी जे वर चढ़ियल आहे। नवां जतोई यूनियन काउंसिल में पाणी जे निकाल जो सिस्टम मुकमिल नाकारा बणियल आहे। नवां जतोई शहर में सफ़ाई जो इंतज़ाम न हुजण करे शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। जहिड़ोक मलेरिया, गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ चमड़ीअ जे बीमारियुनि जा केस हर रोज़ु वधी रहिया आहिनि। शहर जे मेन घटियुनि में बि गंद किचिरो पियल हुजे थो। यूनियन काउंसिल वारी घटी, गवर्नमेंट गर्ल्स स्कूल वारी गली, पहवर पाड़ो, जामरी पाड़ो, कोराई पाड़ो ऐं मलूक बाज़ार समेत मेन रोड ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते गंदो पाणी हर वक़्तु बीठल रहे थो। सफ़ाई सुथराई लाइ ईंदड़ पैसा बि शायदि हड़प थी वञनि था। असीं वास्तेदारनि खे अपील था करियूं त वाइस चेयरमैन ऐं UC चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर जी सफ़ाई कराई वञे। हीअ असीं मुख़्तलिफ़ शहर जे मसइलनि बाबति रिपोर्टूं पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन